जी नाज़रीन, अॼु सिंध सरकार पारां ॾियारीअ जे मौक़े ते हिंदू भाइरनि लाइ अॼु पाकिस्तान पीपल्स पार्टीअ तरफ़ां चेक विरहाइण जी मेरापुर मेमण हाउस ते तक़रीब मुनक़द कई वई आहे। उन हवाले सां पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जे अॻुवाणनि सां मिनाटी जे कारकुननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। उन हवाले सां उन्हनि जो वधीक छा चवणु आहे? अॼु असांजी मिनाटी कम्यूनिटी भाइरनि ऐं भेणुनि में हुकूमत सिंध जे तरफ़ां चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जे तरफ़ां इन जे दीवालीअ जे मौक़े ते हिकिड़ी नंढड़ी ख़र्चीअ जो इंतज़ाम कयो वियो। ही असांजी जेकी पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे, हिन जेके मिनाटी विंग आहे जिन जो ईद जो असां चवंदा आहियूं ईद थींदी आहे, हिननि जी ईद जे मसइले ते जेका बिलावल साहब मिनाटी विंग वारनि खे जेके फ़ैसिलो कयो त हिननि जे ईद जा पैसा ॾिना वञनि, हिननि खे चेक ॾिनो वञे। असां वधि में वधि बिलावल साहब जा थोराइता आहियूं जेको मिनाटी विंग खे पाण सां कठे खणी हले थो ऐं उन्हनि जी सार संभाल रहे थो। जी नाज़रीन, तव्हां मिनाटी विंग जे कारकुननि जा ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जे अॻुवाणनि जा वीचार ॿुधा। हुननि जो इहो ई चवणु हो, सिंध सरकार असां सां हर चकर जीअं हिन चकर बि असांजी भरपूर मदद कई आहे ऐं आईंदा लाइ असांजी कंदी रहंदी। कैमरामैन तंज़ील मेमण सां गॾु नौमान मेमण, सिंध टीवी न्यूज़, मेरापुर।